अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशिर सोलंगी। हिकु नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक्की ऐं उरूज खे प्रोपेगंडा ऐं जाली ख़बरुनि सां नथो रोके सघिजे। उनखे गैर मुल्की सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी सां बि नथो रोके सघिजे। पाकिस्तान जी तरक्की खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदड़नि दुश्मन नाकाम थींदा। उहे कुवतूं रियासत जी मज़बूती ऐं अवाम जे इतिहादी सबबि नाकाम वेंदियूं। हथियारबंद फौज क़ौम जे इसाथ सां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सैयद आसिम मुनीर पारां कोयटा छावनी जो दौरो। बलूचिस्तान में मुक़रर फॉर्मेशन्स जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात। जंग जे तब्दील थींदड़ तक़ाज़ाउनि जो असराइतो जवाब ॾियण लाइ आला मयार बरक़रार रखण ते ज़ोर। कमांड एंड स्टाफ कॉलेज में तरबियत हासिल कंदड़ ऑफिसरनि ऐं फैकल्टी मेंबरनि खे खिताब। टिकटॉकर सना यूसुफ के कत्ल कंदड़ जवाबदार खे फाही जी सज़ा। इस्लामाबाद जे एडिशनल सेशन जज जी अदालत केस जो महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त जवाबदार उमर हयात 20 लख रुपया ॾंड बि अदा करणो पवंदो। सना यूसुफ के साल अॻु इस्लामाबाद में संदसि घर अंदरि क़त्ल कयो वियो हो। वज़ीर आज़म हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। गवर्नर ऐं वज़ीर आला बलूचिस्तान पारां एयरपोर्ट ते शहबाज शरीफ जी आजियां। वज़ीर आज़म सूबाई एपेक्स कमेटी जे इजलास जी सदारत कंदो। सूबे अंदरि अमन अमान जे हवाले सां अहम फ़ैसिलनि जो इम्कान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त कतर, यूएई ऐं सऊदी अरब जी दरख़्वास्त ते ईरान मथां अॼु हमलो न कंदासीं। ईरान मथां हमलो कुझु अरसे लाइ मुलतवी कयो आहे। शायदि हमेशह जे लाइ अरब मुल्कनि अपील कई आहे त ईरान मथां ते थियल कार्रवाई रोकी वञे। पंहिंजे बयान में सदर ट्रम्प चयो आहे त हिन वक़्तु अहम सिफ़ारतकारी जारी आहे। मुआहिदो न थियो त फ़ौज खे हमले लाइ तयारु रहण जो हुकुम ॾिनो आहे। ईरानी फ़ौज पारां अमरीकी सदर खे सख़्त वार्निंग। ॿीहर हमले जी सूरत में भरपूर रद्दअमल ॾियण जो ऐलान। ईरानी फ़ौज चयो आहे त अमरीकी हमले ते जवाबी कार्रवाई लाइ मुकमल तयार आहियूं। अमरीका हमले जी डेड लाइन ॾिनी ऐं पोइ पाण ई मुलतवी कई। हथियार फिटा करण जो तसवुर ख़याली आहे। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ॻाल्हियुनि जो मतिलबु इहो नाहे त ईरान हथियार फिटा कंदो। ईरान हमेशह वक़ार, ख़ुदमुख़्तियारी ऐं क़ौमी हक़नि जे तहफ़ुज़ सां ॻाल्हियुनि में शामिल रहियो आहे। कंहिं बि हालत में अवाम ऐं मुल्क जे जाइज़ हक़नि खां पोइ ते न हटंदासीं। सिंध हुकूमत पारां लतीफ़ाबाद खां हैदर चौक ताईं पीपुल्स बस सर्विस जल्द शुरू करण जो ऐलान। सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त लतीफ़ाबाद खां हैदर चौक ताईं पीपुल्स बस जल्द हलाई वेंदी। सखर खां शिकारपुर, खैरपुर खां रोड़ी ऐं खैरपुर खां राणीपुर ताईं पीपुल्स बस सर्विस जा रूट शामिल कया विया आहिनि। असांजी कोशिश आहे त हर रूट ते पीपुल्स बस सर्विस शुरू कई वञे। सिंध असेंबली में खिताब कंदे शर्जील मेमण वधीक चयो आहे त 22 मई ते शाहराह भुट्टो जो इफ़्तिताह थींदो। सिंध हुकूमत डबल डेकर समेत नयूं बसूं ख़रीद करे रही आहे। पब्लिक ट्रांसपोर्ट सां रोडनि ते ट्रैफ़िक जो दबाव घटिबो। इलेक्ट्रिक गाॾियूं अचण बाद गदलाण खे घटाए सघंदासीं। आईडी सिंध जावेद आलिम मोटो चयो आहे त पिंकी केस में केतिरा ई वॾा नाला साम्हूं आया आहिनि। पिंकी खे घणो गिलेमेराइज़ न कयो वञे। मथस फिल्म ठही वेंदी। पिंकी कराची में घटि ऐं लाहौर में घणो रही आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आईडी सिंध चयो आहे त मंशियात ख़िलाफ़ कोशिशूं करण हर शहरी जो कमु आहे। शहरियुनि खे शाहिदी ॾियण लाइ कोर्ट अचणु घुर्जे। टास्क फोर्स ठाहे रहिया आहियूं, शहरी उन खे मालूमात फ़राहम कनि। जतोई भाइरनि ख़िलाफ़ बिलावल ज़रदारी क़त्ल। लंजार हाउस साड़ण वारे केस जी ॿुधणी 11 जून ताईं मुलतवी। नेशनल पीपल्स पार्टी जो सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि भाउ मसरूर जतोई नुसरत फ़िरोज़ जी दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में पेश। अदालत जो जज मुक़रर न हुजण करे केसनि जी ॿुधणी 11 जून ताईं मुलतवी। गुलाम मुर्तज़ा जतोई ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजी जंग इक़्तिदार जी न पर नज़रियाती आहे। चाहियां थो त सिंध जो निज़ाम दुरुस्त थिए। जेसिताईं माफ़िया मां जान नथी छुटे तेसिताईं किरदार अदा कंदो रहंदसि। रेहड़की दरबार जो गादी नशीन साईं साधराम ध्यान करे वियो। हिंदू बिरादरी जे रूहानी पेशवा साधराम सिंगापुर में इलाज दौरान दमधणी हवाले कयो। घोटकी में प्रमाथलो, डहरकी, ओबाबड़ो ऐं ॿियनि शहरनि में हिंदू बिरादरी पारां सोग में कारोबार बंदि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिंदू बिरादरी जा माण्हू रेहड़की दरबार पहुचण शुरू। साईं साधराम जो मढ़ सिंगापुर खां रेहड़की दरबार आंदो वियो।
बिल्कुल ख़ासि वेझो पलाद में अगवा थियल 3 नींगरियूं राॼोनी कोशिशनि सां बाज़ियाब पुलिस आसिया रेहाना ऐं नाज़िया मंगणहार खे ॻोठ बाज़मरी मां बाज़ियाब कराए वरितो। सिविल अस्पताल में मेडिकल चेकअप बाद नारियूं वुमेन पुलिस हवाले। न्याणियुनि खे अदालत में पेश कयो वेंदो। 3 ॾींहं अॻु जवाबदारनि ॻोठ अबूबकर जोणेजो में घरनि ते हमिलो करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद बाद 3 नींगरियुनि खे अगवा कयो हो। 8 सुञातल ऐं 11 अणसुञातल जवाबदारनि मथां दहशतगर्दी जे कलमनि हेठि केस दाख़िल। घोटकी भरिसां मुबैना जिंसी ज़्यादती जो निशानो बणल नारी वारे मामले जो केस दाख़िल। आईजी आदलपुर थाणे ते नारी जे पीउ गुलाम शब्बीर चाचड़ जे फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। समाजी अॻवान आयशा धारे जे मथां न्याणी वारसनि सां गॾु थाणे ते पहुती मुतासिर नारी पारां इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो।